पाकिस्तान मरकजी मुस्लिम लीग सखर पारा मुल्क में वधंदड़ महांगाई खिलाफ जिले सदर सखर शाहिद सिद्दीकी की अगवानी में नुमाइश चौक पुराने सखर में एहतजाजी मुज़ाहिरो करे महांगाई कंदड़नि खिलाफ नारेबाज़ी कई वई। इन मौके ते अगवाणनि शाहिद सिद्दीकी, अफजल मुगल, माशूक मीरानी ऐं ॿियनि जो चवणु हो त मुल्क में वधंदड़ महांगाई सबबि गरीब अवाम परेशानियुनि जो शिकार आहे। गरीब माण्हू महांगाई सबबि हिक वेले जो अटो बि वठी नथा सघनि। अगवाणनि वधीक चयो त हुक्मराननि जी ग़लत पॉलिसियुनि ऐं करप्शन सबबि मुल्क में महांगाई वधी रही आहे। दिहाड़ीदार मज़दूर रोज़ानो 500 खां 800 रुपया कमाए थो, जॾहिं त मौजूदा महांगाई वारे दौर में घटि खां घटि बि 800 खां 1000 रुपया हिक वेले जो ख़र्च आहे। गरीब मज़दूर माण्हू पंहिंजनि बच्चनि खे पेट भरे मानी खाराइण खां बि लाचार बणिजी वियो आहे। जेकॾहिं हुक्मराननि खां मुल्क नथो हली सघे त हुकूमत छॾे हलिया वञनि। अगवाणनि मुतालबो कयो त महांगाई ते कंट्रोल करे गरीब अवाम खे रोज़मर्रा जूं शयूं सस्ते अघ ते फ़राहम कयूं वञनि। वधीक ख़बरूं ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची सघे।